नासरीन बदीन वेझो ॻोठ छुटो हालेपोटो जे प्राइमरी स्कूल में इन प्रायो सकाफ़त बचाओ ॾिहाड़े जे हवाले सां तालीमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था दीदार मल्हा जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक़्त ॻोठ छुटो हालेपोटो में मौजूद आहियूं, जिते मेहरान टीवी जे तरफ़ां जेको ऐलान थियल हो तइलीम पिरायो सकाफ़त बचायो जे हवाले सां हिते हिकिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। अचो त उस्तादनि ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु जो ही ॾियारो जेको सकाफ़त जे हवाले सां मल्हायो पियो वञे, पर मेहरान टीवी वारनि इन्हनि खे तइलीम पिरायो ऐं सकाफ़त बचायो जे उनवान सां इहो मल्हाए रहिया आहिनि। इंतिहाई अहम ॻाल्हि आहे जो जिते तइलीम हूंदी उते सकाफ़त बची सघंदी। तइलीम हिकु अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंसां दुनिया मालामाल थी करे इंसान तरक़ी जी मंज़िलनि ते पहुची सघे थो। असांखे जेकॾहिं पंहिंजी सकाफ़त बचाइणी आहे, ख़ासि करे सिंध जी सकाफ़त, त पोइ असांखे तइलीम जे तरफ़ तवजो ॾियणी पवंदी। ऐं शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी चैनल जो, जंहिं ॿारड़ी में वञी अहिड़ो प्रोग्राम हलायो आहे, तइलीम बचायो सकाफ़त बचायो। उन सां गॾु ऐं हिन फोरम ते इहो बि ॿुधाईंदो हलां त तइलीम बचाइण सां गॾु जिते तइलीम आहे त उते फैसिलिटी कोन्हे, जेकॾहिं फैसिलिटी आहे त उते ॿार कोन्हनि ऐं साफ़ पाणी पीअण जे लाइ मौजूदु कोन्हे। इन जी वजह सां बि असांजी तइलीम ते तमामु घणो असरु थो पए। सभ खां पहिरीं त मां मेहरान टीवी वारनि जो तमामु इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, जंहिं हिन वॾे पैमाने ते हिकु नंढे ॻोठ में प्रोग्राम करायो। जेके ख़ासि तौर ते अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि से असांजा थींदा रहंदा आहिनि वॾनि वॾनि मिसाल ॻाल्हि एयर कंडीशन कमरनि में, पर जेको ॻोठ जी लेवल ते प्रोग्राम खे वठी अचणु, इन ई सां इंतिहाई माना कारगर रिज़ल्ट असांखे मिलंदी तालीम हासिलु करण जे लाइ। ऐं उन में एजुकेशन जेका आहे सा बहितर थींदी, जंहिंमें ख़ासि तौर ते नंढनि ॿारनि खे नियाणियुनि खे माना गॾु शामिलु कयो वियो आहे ऐं उन्हनि में बि इहा अवेयरनेस ईंदी त वाक़ई तालीम जेका आहे सा हासिलु करे असां पंहिंजे ॻोठ खे, घर खे ऐं पंहिंजे माहौल खे बहितर करे सघूं था। जी तव्हां छुटे हालेपोटे में जेको प्रोग्राम हो उन में ऐं हिते आयल महिमाननि जा व्यूज़ ॿुधा, जिन जो चवणु हो त मयारी तइलीम बहितर जॾहिं थी सघे थी जॾहिं वालदेन ऐं हितां जी कम्यूनिटी जेको उनमें शौक़ु ॾियारींदी ऐं उन्ही खे वधीक जेको सो मोटिवेट कंदी, उन हवाले सां तइलीम बहितर थी सघे थी। कैमरामैन रजब राहिमो सां गॾु दीदार हुसैन मल्ला।